तो कोई न मवालिन जी पाड़ा पटे मेखाने में विहणी न थने खुदा को पाड़ा पटे न मस्जिद में निकरो ताई मवाली सामो बिठान काडो हाणे कम थींदा निभागो मवाली मो चढ़ियो न हाणे काडो कम थींदो खुदा को गाटो बेंदो अड़े मवाली अल्लाह अल्लाह वो डी कंदो जिने ता मवाली सुधरदो या खुदा या परवरदिगार इन मवालिन का समझ दे। अरे हिन जा कुरान पढ़ा को पटे को गाटो भजे को बम लगे को अफगानिस्तान मां बम को अचे ऐं मथा किरे का छिप पे मस्जिद में विहणी को नथो अचे कर पे अज या त भंग न मिलंदी या डंडो भजंदो या कुंडो भजंदो मवाली जे साम्हूं अचण ज़रूरी थव गाटो भजेव। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातहू। वालेकुम अस्सलाम मुसलमान भा सलाम वराईंदासीं हाणे मुंहिंजो सलाम न वरायई न त एॾो डंडो ॾींदो मां भंग वारो जो गाटो बाध या अली मदद रे मौला अली मदद। अरे मां त पोइ खामखा बहुतरा पियो ऐं तव्हां बि निभागो हरू भरू बहुतर जाओ मां वालेकुम सलाम न चयुमि। असां मुसलमान भाइर रहूं ॿिए खे छो विच में अचण ॾियूं इहा असांजी कमज़ोरी आहे भंग पीअण ऐं तव्हांजी कमज़ोरी आहे हलवो खाइण। अरे मवाली हलवे जो नालो खणी खामखा पेट मुंहिंजे में गुड़ुंब गुड़ुंब मचाए छॾी का खुदा जंग भञई। अरे बाबा न जॾहिं पेट में गुड़ुंब गुड़ुंब थींदई तॾहिं असां मवालिन जो पवंदई कदुर त मथे में जॾहिं ढुंब ढुंब जहाज उॾरंदो आहे भंग लाइ त कीअं महसूस थींदो हूंदो। हाणे बुख लगी थी ऐं हाणे तूं वञी काथे मस्जिद के पासो ॾे का खैरात जी मानी ॾिस खत में जी त मां वञा मेखाने ते काथे मवालिन वटि भंग जो चुको पिया ॿई भला माण्हू आहियूं माण्हू कुटींदा घणो टाइम बीहंदासीं त हा मौला मदद। हाणे दोस्त हुई हा वे जहिड़ो बंदि अथई।